Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Babala. Bina karante baitbazi. ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिन अखरनि ते चटा ॿेटी पार्ट नंबर 54। पर सख़्त गीर ठोकरी सख़्त लहजो पढ़ण पाई करे पढ़ाई ठोटूं अहिड़ी ॿुधाई पर सख़्ती करणु सख़्त लहजो रवा कोन्हे। नरम लहजे सां गुफ़्तगू पर तो अहिड़ी ॿुधाई पर वाइदा वफ़ा जा करे बेवफ़ाई कई जहिड़ो तूं हुएं कई तो अहिड़ी ॿुधाई पर ॿाड़ो कोन ॿोॾबो ॿोल हर कंहिं सां दुआ सलाम प्यार मोहबत सां मिठू गुफ़्तगू गुफ़्तार कदी तो अहिड़ी ॿुधाई पर सोडो सही सच जो करणो आहे वधंदड़ वापार आहे चवणी पर कूड़ ठगी वाइदे ख़िलाफ़ी धोखेबाज़ी घणा आहिनि फिरेबी एतबार न कजे उन्हनि ते आहे चवणी पर वधंदड़ वापार माना नफ़ो ई नफ़ो घणो फ़ाइदो भले ॾे करे या सोडो या परदे आहे चवणी पर घणा परसेंट इहो चवणी दुरुस्त आहे या हरगिज़ न आहे। घाटो फ़ाइदो नफ़ो नुक़सान वापार में आहे चवणी पर क़दीम ज़मानो आहे जदीद ॿोल बचनी बि घणा आहिनि चवणी पर जहिड़ो चौपायो माल अहिड़ो मुल्ह जहिड़ी शइ अहिड़ी क़ीमत सोडो जाचे जूचे ॾिसी वासी कजे आहे चवणी पर कनडा गुफ़्तगू गुफ़्तार अहिड़े तरीक़े सां अहिड़े अंदाज़ सां कनडा पको करे अहिड़ो वापार आहे चवणी पर लिखियलु आहे तक़रीबन शयुनि ते राइजुल वक़्तु रुपया पैसा लिखियलु उन शइ ते साल महीनो तारीख़ आहे चवणी पर सोडो सही सच जो करणु सवाबु आहे प्यार मोहबत नरम लहजे सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु पर तुंहिंजो बि त मिठू दुकान आहे तोखे बि त तजुर्बो आहे वधियो वापार कोन आहे बाक़ी वधंदड़ आहे वापार चवणी पर आऊं गुज़री वियल वक़्तु त न आहियां जो तूं अहिड़ो रवैयो ठोकरी मूंसां पर हर हाल में अहिड़ी हालत त मुस्तक़बिल में कहिड़ी उमेद माज़ी दुरगुज़र करियो थी वियो सो थी वियो ऐं वरी बदिलो बि वठींदो मूंखां पर हाल में अहिड़ी हालत त मुस्तक़बिल में कहिड़ी उमेद माज़ी दरगुज़र करियो थी वियो सो थी वियो वरी बदिलो बि वठे थो मूंखां पर जीअं तो चयो ईअं वसार कयोसीं केॾा विया तुंहिंजा वाइदा अहिड़ी कई असां सां पर